बाकी माना यो खबर दे अखबार में दे ये इश्तिहार मारी धी जो रिश्ते जो और भाई अखबार में जा जिते के सोशल मीडिया पे भेजी हुई खबर। वाह वाह न्याणी जो सही शादी कराई जी अजकल जो दौर एड़ो लॻो पिया शादी कराए फटाफट बाबा पंहिंजूं न्याणियुनि जो तूं ॾे ख़बर शादी कई न साईं मां ये ताणी शादी न कई। छड़ो आहे तूं जी इहो सही मिसाल ॾींदा न छड़े जी ज़िंदगी ॼण कुते वारी ज़िंदगी आहे शादी करे त अॼु असांखे न्याणी हुजे तोखे बि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम हेॾे हेॾे पोइ बि हेॾे बि बाबा हुते बि हुते बि हली हे मोतबर माण्हू आयो आहे साईं वसायो खान तव्हांजो नालो आहे जी साईं? हा साईं मुंहिंजो साईं अखबार में बयान पढ़ियो थी तव्हांखे का छोकिरी माना ॾियणी हुई। हा हा असां वेठा हुआसीं दोस्त हुया चांहि पिया पियूं ईअं ॾिठो थी अखबार में त तव्हांखे छोकिरी माना शादी कराइणी आहे। हा बिल्कुलु बाबा न्याणी ज़ाहिर उथाइणो आहे न साईं शादी करणो आहे हा साईं बसि पोइ दोस्त वेठा हुया होटल ते चांहि जो ऑर्डर ॾेई छॾियो आहे हा। छोकिरी जो त वञा चांहि ठरी वेंदी। छोकिरी ॾियां तूं हे रिश्तो वठणु आयो आहे या मोबाइल जो चार्जर वठणु आयो आहे एतिरो तकड़ तोखे छा जो आहे साईं ॻाल्हि इहा आहे ॿुधो न न न घणे ड्रेग में वेंदो प्रोसेस में वेंदो तव्हां बि ख़र्चु कंदो असांखे बि ज़लील कंदो इन जो भलो भलो इहो ई आहे त तव्हां छोकिरी ॾियो दोस्त वेठा चांहि ठरी वेंदी ऑर्डर ॾेई छॾियो आहे यार। अच्छा चांहि ठरी वेंदी तोखे छोकिरी मां ॾियां करे त यार बूट बूट तो पर असांखे हिते जूतो पातो पियो आहे न एतिरी तकड़ छा चए तोखे पीउ मां कोन्हे छोरो ॿाल आहे कीअं आहे कंहिं तोखे पारियो को ईदी बीदी वारनि छा आहे चकर साईं ॻाल्हि इहा आहे मां रखी आहियां संगत सां शर्त हा जेकॾहिं मां शादी करे आयो हुउसि हा। त कटनि जा पैसा मां भरींदुसि न त हू भरींदा जे ईअं वियमि न त लानताणो अची वेंदो। यार तोखे शर्म नथो अचे छो साईं? न तोखे हया आहे छो साईं मां तूं भॻो आयो आहे चांहि तुंहिंजी थधी थिए थी पई साईं मां छा सफ़ा कोई बेहया माण्हू आहे तूं यार मां छा कयो साईं हो तो घुरे तव्हांखे मां आहियां हुनखे पर हुनजो मुंहुं नथो लॻणु चाहियां तॾहिं मां चवां थो ॿिए खे मां इज़त वारे माण्हू खे साईं हे छोकिरी भला हे त न आहे जेका सोफ़े ते वॾे ते वेठी आहे। अला अला कर हे छोकिरी असां हुनखे ॾींदासीं जंहिंसां असांखे दुश्मनी हूंदी तूं हल हिते हे मूंखे चांहि मां घणो भले पंचर मां पवंदमि पहिरीं शादी कंदमि मां हुनजी चांहि थी ठरे तूं वे चांवर जा सुआ चांवर चेक न कंदा आहिनि जेको सुओ हूंदो साईं ॻाल्हि ॿुधो यकीन कयो देरि थी थिए चांहि ठरींदी छोकिरी ॾियो त वञा मां। सही तोखे हाणे मां संग ॾींदुमि पर असांजा कुझु रस्म रवाज़ आहिनि रस्म रवाज शादी खां पोइ थींदा न हाली ॾियो असांजा पहिरियां रस्म रवाज़ आहिनि थोरा तूं पक थिए तोखे ॾियणी आहे छोकिरी संग से असां तोखे ॾिनोसीं पर सभ खां पहिरियों असां तोखे फटे ते वेंजारींदासीं सही तड़ कराईंदासीं फटे ते छो साईं हे वॉशरूम हूंदा न गुसल खाना हे असांजो रस्म इहो आहे तुर्की जो रस्म असां सिखिया आहियूं फटे ते असां तोखे वेहारींदासीं उन खां पोइ असां वरी 8 मीटर जो अछो बाख़्त जो कपिड़ो खणी ईंदासीं सम्झो साईं उहो तोखे पाराईंदासीं साईं बाग़ जो कपिड़ो छो मुंहिंजो 6 मीटरनि मां जोड़ो ठही वेंदो आहे शेरवानी ठाराईंदुसि मां। असांजो रस्म अलॻि आहे साईं घोट खे असां जेकी पाराईंदा न शइ उन खां पोइ जेको आहे सो तोखे वेंजारे सिंजारे करे तुंहिंजे नासनि में कपा कननि में कपा साईं कननि में कपा नासनि में कपा कंहिं घोट खे हूंदी आहे अतुर न हूंदो आहे ख़ुशबू न हूंदी आहे घोट खे ख़ुशबू पोइ नासनि में कपा विझंदो ॾिस न ईअं तव्हां छटके छॾियो न न उन खां पोइ तोखे खट ते विहारे करे मथो काफूर जूं शीशियूं 5-4 चार दोस्त खणंदा बाक़ाइदे हिनखे साईं। हा साईं हा साईं काफूर जी शीशी तोखे विझंदासीं मथो उन खां पोइ जेको आहे सो तोखे 4 दोस्त खट ते खणी करे हिकिड़ो कमिरो ठहियलु हूंदो 2 बाए 8 जो सम्झो साईं साईं कुंवार जी त डोली खजंदी आहे मूंखे ख़बर आहे उनखे 4 माण्हू खणंदा आहिनि घोट कॾहिं ईअं थियो न आहे। असां वटि इहो रस्म आहे जंहिं तकड़ सां तूं आयो आहे उन सां रस्म इहे पूरा करणा आहिनि न तकड़ में है न साईं उन खां पोइ साईं कमिरो घणो ॿुधायो 4 बाए 4 बाए 8 जो फुट या न 2 बाए 8 जो 2 ईअं हूंदो 2 जेको आहे 8 फुट उते छा करिणो आहे सुम्हारींदो सुमारे करे मथो फटाणींदासीं पोइ मिटी हारींदासीं मुंहिंजे मथां न तख़्तनि जे मथो तुंहिंजे मथो न इहा साईं रस्म मां कॾहिं ॿुधी न आहे असां सॼी ज़िंदगी शादियूं कनि वॾे भाउ खां पुछां पी पोइ पुछी वठी हली आहे तूं रोई वठ हिकिड़ो मिंट हा नंढो हूंदो न अम्मा चवंदी राति जी मां आई अथई हा। तॾहिं कोन ॾिठी हाणे ॾिठी आहियां रात
हा दा हे छोकिरी ॾियनि पिया पर हिननि जा वरी के रस्म आहिनि उहे ॿुधाइनि पिया हा हा चवनि पिया त माना तोखे असां इहो शुरू में फटे ते विञाईंदासीं ऐं उन पुछ, खां पुछ। पोइ हा वरी चवंदा को माना वॾो को कपिड़ो अछो आहे उहो तोखे पाराईंदासीं हा 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 उन खां पोइ कननि में नासियुनि में कपां विझंदा हा पोइ वरी चवंदा 4 माण्हू तो कुले ते खणी करे ऐं थोरी का नंढड़ी जॻह उते पूरे मथां फटाड़ींदा आओ पोइ वरी मथां हा मिटी चवंदा विझंदा माना ही मारनि था मूंखे ख़ुदा जी ॻाल्हि पई मारींदो तव्हां मूंखे मोबाइल खच मेरी टक्कर में जलील कमीना लूसी मेरी टक्कर में तोखे रिश्तो ॾींदासीं तोला मतबत थिवा तोखे असां टक्कर में रिश्तो ॾींदासीं एड़ा मुक्का हणंदो मां साईं ख़बर पइजी वेंदी कीअं आहियो हा गलत थी वियो असांखे अच्छा अहिड़ी तकड़ में रिश्तो वठंदो आहे असांखो असां हुनखे न चईंदासीं थेलो फुरे हुन खां साईं मां ग़रीब आहियां मांखे पबोल मां कराल मैं के फबियो धी मांजी जो रिश्तो वठण आहे तुंहिंजी जो तोखे फबियो आहे हे असांखे फबियो बस सही अल्लाह अकबर हिनखे बि महिमान कयो अथव छा हा साईं मामा लालू बस फिटी आहे असांजी साईं